दोस्तों TSM जी लतीफ़ दोस्तों मूं जो गुज़िरियल वीडियो अपलोड कयो हुई ज़मीन जे मदारनि ऐं मसनूई सयारनि जे बारे में उन में मूं आख़िर में इहो ज़िक्र कयो हो 5G नेटवर्क जे बारे में त उनजी केतिरी वॾी अहमियत आहे अॼु जे हिन आर्टिफिशियल इंटेलिजेंस एज में जंहिंखे असां मसनूई ज़हानत जो दौर था चऊं। सो उन सिलसिले में मूं सोचियो त हिकिड़ी ॿी नंढी वीडियो 5G नेटवर्क खे हाईलाइट करे उन जे बारे में तव्हांखे थोरी जदीद मालूमात अवां सां वंड कजे त जीअं तव्हांखे ख़बर पए त 5G नेटवर्क छा आहे ऐं उनजी कहिड़ी अहमियत आहे हिन मसनूई ज़हानत जे जूं जेके नयूं टेक्नोलॉजीज़ आहिनि उन में। सो उन सिलसिले में मां सम्झां थो त पहिरें इहो थींदो त असां इहो ॾिसूं त 5G आहे छा खे थो चइजे ऐं उनखे सम्झण खां पोइ मां वरी तव्हांखे ॿुधाईंदुसि त उन में असांखे चैलेंजिस जेके आहिनि से हिन वक़्तु साइंसदान खे कहिड़ा दरपेश आहिनि। सो उन जे लाइ पहिरीं तव्हांखे हिकिड़ी टाइम लाइन में ॿुधाईंदुसि त इहो 5G छा खे चइबो आहे। 5G जो मतिलबु आहे 5th जनरेशन ऐं सिंधी में जेकर असां उनखे चऊं 5वीं पीढ़ी त ग़लति न थींदो। सो 5th जनरेशन या 5वीं पीढ़ी। हाणे तव्हां चवंदो त ईअं 5वीं पीढ़ी छा जी 5वीं पीढ़ी कहिड़ी शइ जी 5वीं पीढ़ी त उहा तव्हांखे ॿुधाईंदुसि त उहा 5वीं पीढ़ी छा जी। सो उन लाइ अचो तव्हां हीअ ॾिसूं टाइम लाइन जे ज़रिए मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त उहा 5वीं पीढ़ी छा जी आहे। हिते स्क्रीन ते तव्हांखे हीअ टाइम लाइन नज़र ईंदी जंहिंमें मां तव्हांखे थोरो सम्झाइणु चाहियां थो छा आहे। तो 5G जेका आहे सो 5th जनरेशन असल में आहे डिजिटल नेटवर्किंग सिस्टम जी यानी डिजिटल नेटवर्किंग सिस्टम जी 5वीं पीढ़ी असल में हुनजी इर्तिका जो ही सॼो मैप तव्हांखे नज़र ईंदो। हाणे पहिरीं जेका हुनजी जनरेशन हुई इब्तिदा डिजिटल नेटवर्किंग जी उनखे असां चवंदा आहियूं 1G यानी फर्स्ट जनरेशन ऐं उहा फर्स्ट जनरेशन जेका हुई उहा असल में एनालॉग टेलीकम्युनिकेशन मां तब्दील थी डिजिटल टेलीफोन सिस्टम शुरू थियो जेको 1979 में ऐं 1979 खां पोइ तक़रीबन 12 साल बाद में 1991 में उन में थोरी नयूं टेक्नोलॉजीज़ जेके आहिनि उहे इंट्रोड्यूस थियूं ऐं उन्हनि जे करे उन में काफ़ी तरक़ी थी ऐं उहा 1G खां इर्तिका करे 2nd G में असां दाख़िल थियासीं यानी उन नेटवर्किंग जो ॿियो दौर शुरू थियो 2nd जनरेशन ऐं उन 2nd जनरेशन में हाणे इहो मुमकिन थी सघियो त असां वटि मोबाइल कम्युनिकेशन जे थ्रू टेक्स्ट मैसेजिंग जो सिस्टम असां वटि मुमकिन थी सघियो। त हाणे असां हिक ॿिए सां हूअं त सिधो असां आवाज़ जे ज़रिए ॻाल्हायूं पिया हिन टेलीफोन जे थ्रू हाणे वरी आवाज़ सां गॾोगॾु तव्हां मैसेज टाइप करे उहे तव्हां मोकिले सघो पिया हिकु हंधि खां ॿिए हंधि ताईं यानी दुनिया जी कहिड़ी कुंड ते तव्हां हुजो उतां तव्हां दुनिया जी ॿी कुंड ते तव्हां उहो मैसेज उन नेटवर्क जे थ्रू मोकिले सघो था। अच्छा उन खां पोइ 1991 खां 1998 7 सालनि जे अरसे में वरी एतिरी अञा वधीक तरक़ी थी जो हाणे इहो मुमकिन थी सघियो त इहा जेका नेटवर्किंग आहे उहा नेटवर्किंग मोबाइल कम्युनिकेशन ऐं वायरलेस जे थ्रू थिए यानी हाणे इंटरनेट पहिरें तारुनि जे ज़रिए हिक ॿिए सां कनेक्टेड हुई दुनिया में जंहिंखे असां चवंदासीं डायल अप नेटवर्क जॾहिं हर कंप्यूटर टेलीफोन लाइन सां ॻंढियल हो। उन खां पर 3G में हाणे उन टेलीफोन लाइन जी जाइ ते डायरेक्ट सैटेलाइट जे थ्रू कम्युनिकेशन मुमकिन थी सघी ऐं हाणे इंटरनेट जो दौर इहो शुरू थियो थ्रू सैटेलाइट कम्युनिकेशन। सो इहो 3G जो दौर ऐं उन 3G खां पोइ वरी अञा अॻिते हली 2008 में नओं दौर शुरू थियो 4G यानी हाणे टेक्नोलॉजी एतिरी अॻिते तरक़ी करे वई जो उन्हनि वायरलेस कम्युनिकेशन जे थ्रू हाणे इहो मुमकिन थी सघियो त जेके बि मोबाइल कम्युनिकेशन जा डिवाइसिस आहिनि जीअं सेल फोन थिया इंटरनेट जा कनेक्शन्स थिया उन में हिकिड़ी नई हिकिड़ो लफ़्ज़ मुतारिफ़ करायो वियो जंहिंखे चवंदा आहिनि क्लाउड कंप्यूटिंग ऐं हिते तव्हांखे ककर नज़र ईंदो ऐं इहो मां तव्हांखे ॿुधायां थो त इहा क्लाउड कंप्यूटिंग छा खे चइबी आहे ऐं हीअ तव्हांखे थोरो
तारीख़ी पस मंज़र पूरो कयूं त पोइ तव्हांखे ॿुधायां त क्लाउड कंप्यूटिंग छा हूंदी आहे। सो ये क्लाउड कंप्यूटिंग जो दौर शुरू थियो 4G 2008 खां, ऐं उन क्लाउड कंप्यूटिंग वरी अञा वधीक तरक़ी करे 2019 में यानी गुज़िरियल साल असल में ही 5G नेटवर्क लॉन्च कयो वियो। ऐं ही जेके नेटवर्क तव्हांखे हिते स्क्रीन में ॿुधाया, इहे असल में ही जनरेशन टू जनरेशन्स जॾहिं हिन में तरक़ी थींदी वई त हिननि में तेज़ी बि ईंदी वई। ही सिग्नल्स जेके ट्रांसमिट थियनि पिया, ही घटि स्पीड में हुआ, उन खां पोइ वरी अञा स्पीड वधी वई, हिते अञा स्पीड वधी वई। न सिर्फ़ु स्पीड हिननि जी वधी, पर हिते चैलेंज इहो त हिते जेके सिग्नल हुआ उहे सिधा सवा वायर्स जे थ्रू हुआ। उन खां पोइ हिते मोबाइल वायरलेस सिस्टम शुरू थियो, पर इन वायरलेस सिस्टम जी स्पीड एतिरी तेज़ कोन हुई, ऐं हिकु त स्पीड घटि हुई, ऐं ॿियो वरी इहो त दुनिया जे हर कुंड ते सिग्नल मुमकिन कोन हो। यानी दुनिया जा अहिड़ा काफ़ी ख़िता हुआ जिते तव्हांजी इहा वायरलेस कम्युनिकेशन इवन सैटेलाइट जे थ्रू बि मुमकिन न हुई। पर पोइ वरी इन में अञा वधीक इम्प्रूवमेंट्स आयूं त वरी तरक़ी थी, एडवांसमेंट टेक्नोलॉजी में एडवांसमेंट जे करे पोइ वरी जॾहिं फोर्थ जनरेशन इंट्रोड्यूस कई वई त हाणे इहो एतिरो मुमकिन थी सघियो त हीअ जेके बि डिवाइसिस आहिनि उहे क्लाउडिंग जे थ्रू। पर अञा बि वरी हाणे एतिरी तरक़ी थी जो हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौर शुरू थियो, त उन आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे लाइ इहो ज़रूरी आहे त तव्हां वटि अञा वधीक फास्ट स्पीड ऐं वधीक रेंज जेका दुनिया जे तक़रीबन हर कुंड ते जिथे माण्हू बीठो हुजे, कहिड़ी बि दुनिया जी कुंड ते, उते ही कम्युनिकेशन सिस्टम जेको आहे उहो बग़ैर डिस्कनेक्ट थियण जे उते मौजूदु हुजे ऐं उन में कंहिं बि क़िस्म जी इंटरप्शन न थिए। त उन जे लाइ ही सिस्टम नओं डेवलप कयो वियो 5G 5th जनरेशन। ऐं इन 5G सिस्टम जे लाइ ज़रूरी हो त हू वधीक सैटेलाइट्स मथे ज़मीन जे मदार में मोकिलनि, जंहिंजे ज़रिए इहो मुमकिन थी सघे त दुनिया जे हिते तव्हांखे हिन में धरती जो गोलो नज़र अचे थो, उन गोले ते इहे जेके नुक़्ता नज़र था अचनि, इहे असल में दुनिया जे चौफेर इहे ॾेखारींदा त हर जॻह ते तव्हांखे उन सिस्टम जे थ्रू हिक ॿिए सां कनेक्टेड हूंदा, ऐं उन कनेक्शन जो किथे बि ड्रॉप थियण जो कोई इम्कान ई न हूंदो। इहो तमामु ज़रूरी आहे इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस लाइ, ऐं उहो इन जे करे ज़रूरी आहे त उहा डेटा शेयरिंग जेका थिए थी आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे थ्रू, उहा रियल टाइम में थिए। यानी हिन पल में जेकॾहिं जेको कुझु दुनिया जे हिन कुंड ते थिए थो उहो दुनिया जे ॿिए कुंड ते ओॾी महिल उन ई घड़ी में उते थिए। सो इन जे लाइ इहो ज़रूरी हो त ही 5G सिस्टम खे लॉन्च कयो वञे। हाणे हिन में चैलेंजिस कहिड़ा आहिनि उहो वरी पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो त हिन में चैलेंजिस कहिड़ा आहिनि। हाणे हिते हिन स्क्रीन में इन नुक़्ते खे वाज़े करण जे लाइ क्लाउड कंप्यूटिंग जेका जंहिंजो मूं ज़िक्र कयो थोरी देरि अॻु में, त उन क्लाउड कंप्यूटिंग खे थोरो सही नमूने सां तव्हांखे सम्झाइण जे लाइ मूं ही तस्वीर जेका तव्हांजे लाइ साम्हूं रखी आहे। त हिन में वरी तव्हां ॾिसंदो त ही क्लाउड कंप्यूटिंग असल में चइबो छा खे आहे। त क्लाउड कंप्यूटिंग जेका आहे सो ही क्लाउड जेको आहे, जेके असां सिंधी में त ककर चवंदा आहियूं, ऐं हीअ ककर जी शिकिल में ठहियल आहे। त इन इहो ककर जो मतिलबु इहो कोन्हे त जेको असांखे आसमान में ककर नज़र ईंदा आहिनि ही उन जे थ्रू कनेक्शन्स आहिनि, न, ही उनखे कोन चइबो आहे। क्लाउड जो मतिलबु आहे त ही हिकिड़ो वॾो डेटा बेस आहे, हिकिड़ो वॾो डेटा सेंटर आहे। उन डेटा सेंटर सां ही ॿिया जेके बि डिवाइसिस आहिनि उहे सभु राब्ते में आहिनि, सभु कम्युनिकेट कनि था वायरलेस जे थ्रू, सैटेलाइट जे थ्रू। ही हिकिड़ो वॾो डेटा सेंटर आहे जंहिं ते वॾो सैटेलाइट जे थ्रू हिते कम्युनिकेशन जेके बि डिवाइस हूंदा उहे सभु इन सां कनेक्टेड हूंदा। सो ही मोबाइल फोन थी वियो, हिते डेटा बेसिस थी विया, ऐं तव्हांजो टेबलेट कंप्यूटर आहे, ऐं ॿिया नेटवर्क्स आहिनि, इहे सभई हिन हिकिड़े क्लाउड सां कनेक्टेड आहिनि, यानी हिन वॾे डेटा सेंटर सां कनेक्ट थियल आहिनि। ऐं इन खे असल में चइबो आहे क्लाउड कंप्यूटिंग। इन जो वॾो तफ़सील आहे उहो वरी पोइ असां कंहिं ॿी वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त क्लाउड कंप्यूटिंग जेका असां कीअं थी थिए ऐं उनजो बिज़नेसिस खे उनजो कहिड़ो फ़ाइदो आहे इन क्लाउड कंप्यूटिंग मां, इहो असां अॻिते ॾिसंदासीं। ऐं हिते हिकु ॿ टर्म नवां जेके तव्हांजे नॉलेज जे लाइ उहे इहे आहिनि, ही तव्हां हिते ॾिसंदो इन ॻाढ़े लेटर्स में, हीअ आहे IoT, ऐं IoTs जमा में मूं लिखियो आहे IoTs। ऐं इहो लफ़्ज़ तव्हां नओं लफ़्ज़ तव्हां ॿुधंदो हाणे अॼुकल्ह जी वोकेबुलरी में। इहो IoT जो मतिलबु आहे त इंटरनेट ऑफ थिंग्स, इंटरनेट ऑफ थिंग्स। हिते मां लिखां थो इहे IoT, त IoT जेका छा खे चइबो आहे।
IoT चइबो आहे इहो चइबो आहे इंटरनेट ऑफ थिंग्स, यानी काफ़ी जेके शयूं आहिनि उन्हनि शयुनि जो पाण में इंटरनेट माना पाण में नेटवर्क कम्युनिकेशन हुजे, इंटरनेट ऑफ थिंग्स, हिनखे असां शॉर्ट फॉर्म में चवंदा आहियूं IoT ऐं थिंग्स IoTs. So it's IoTs, all IoTs on the cloud. माना ही जेके बि शयूं जंहिंमें इंटरनेट जी कनेक्टिविटी आहे, मोबाइल फ़ोननि जी जंहिंसां यूट्यूब ॾिसो था, सोशल मीडिया तव्हां इस्तेमालु कयो था, इहे सभु डिवाइस दुनिया जा जेके आहिनि इहे हिक ॿिए सां कनेक्टेड थियल आहिनि, पर उहे कनेक्टेड पाण में डायरेक्ट कोन्हनि के, उहे कनेक्ट थियल आहिनि जंहिं शइ सां उनखे ई क्लाउड जी में शिकिल में हिते ज़ाहिर कयो आहे। त इहे जेके पाण में कनेक्टेड थियल आहिनि इनखे चइबो आहे क्लाउड कंप्यूटिंग। इहो हिकिड़ो तव्हांखे मुख़्तसिर हिन जी वस्फ़ मूं ॿुधाई अथई हिनखे चइबो आहे। ऐं क्लाउड जेको आहे सो छा आहे, उहो क्लाउड इज़ द, हिते हेठि मां लिखियो आहे त क्लाउड क्लाउड इज़ अ बिग डेटा सेंटर। सो ही हिकिड़ो बिग डेटा सेंटर आहे ऐं हिते हिकिड़ो शो कयो आहे ऐं इहे वरी ही डेटा सेंटर्स जेके आहिनि इहे वरी पाण में कनेक्टेड थियल हूंदा आहिनि। सो इहो वरी मां तव्हांखे ॾेखारियां थो त हीअ ॾिसो त ही पाण में कीअं कनेक्टेड थियनि था। हिते हिन तस्वीर में ही तव्हां ॾिसंदो ही मुख़्तलिफ़ क्लाउड्स ठहियल आहिनि, हिकिड़ो ही क्लाउड ठहियल आहे, हिते ही क्लाउड ठहियल आहे ऐं हिते ही क्लाउड ठहियल आहे। हाणे ही क्लाउड जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त ही हिकिड़ा वॾा डेटा सेंटर्स आहिनि दुनिया जे मुख़्तलिफ़ खितनि में, ही डेटा सेंटर्स आहिनि, पर ही डेटा सेंटर्स वरी हिक ॿिए सां ही कनेक्ट थियल आहिनि। ऐं क्लाउड इन्हनि ते नालो इन जे करे इहो रखियो वियो जो जहिड़े नमूने सां तव्हां आसमान में ककर ॾिसंदा आहियो त ककर हिक ॿिए सां बिजली जे थ्रू तव्हांखे नज़र ईंदी खिवण जेका लॻंदी आहे, खिवण जे ज़रिए ही क्लाउड जेके ककर पाण में हिक ॿिए सां राब्ते में हूंदा आहिनि। सो साॻियो ई कॉन्सेप्ट आहे त हिते बि जेके डेटा सेंटर्स आहिनि उन्हनि जो हिक ॿिए सां राब्तो जेको इलेक्ट्रिसिटी जे थ्रू आहे। हाणे इलेक्ट्रिसिटी जेके सिग्नल ट्रांसमिट थिए थो उहो साॻियो ई बरक़ी मक़नातीसी लहरूं आहिनि जेके मथे जेका आसमानी बिजली आहे उहा बि साॻी ॻाल्हि आहे। सो उन तां ही कॉन्सेप्ट असल में हिननि कयो आहे क्लाउड कंप्यूटिंग जो, त ही पाण में जेके डेटा सेंटर्स आहिनि सो ईअं थ्रू इलेक्ट्रिकल सिग्नल्स जे, ऐं उहो इलेक्ट्रिकल जो जेको सिग्नल आहे उहो वायरलेस सिग्नल आहे ऐं उहे जेके इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आहिनि उन्हनि जे थ्रू ही सभई ककर जेके आहिनि पाण में कनेक्टेड थियल आहिनि। हाणे इहे कीअं था कमु कनि, इहो हिकिड़ो अलॻि हिकिड़ी इन ते वीडियो ठही सघे थी। ऐं हिन पासे हिते हमरा वेठो आहे जेको एडमिनिस्ट्रेटर आहे, इहो एडमिनिस्ट्रेटर हीअ मुख़्तलिफ़ क्लाउड्स जेके आहिनि मल्टी क्लाउड, हिक खां वधीक, मल्टी मीन्स मेनी और मोर, सो मेनी क्लाउड, सो इन्हनि क्लाउड्स खे वरी ही पाण में कनेक्ट करण ऐं हुनखे लॉन्च करण जे लाइ हिन जो हिकिड़े क़िस्म जो गार्जियन आहे ऐं हिन जो एडमिनिस्ट्रेटर जेको ही एडमिनिस्ट्रेट करे थो। सो इहो ब्रीफली तव्हांखे ॿुधायां त ही क्लाउड कंप्यूटिंग इनखे चइबो आहे त ही हिन जे थ्रू सभई हिक ॿिए सां कनेक्ट थियल हूंदा आहिनि। ऐं क्लाउड कंप्यूटिंग अॼुकल्ह दुनिया जा जेके वॾियूं वॾियूं बिज़नेसिस कंपनीज़ आहिनि इहे दुनिया जे मुख़्तलिफ़ खितनि में ही फ़र्ज़ु कयो त हिकिड़ो डेटा सेंटर ऐं इंडिया में, ऐं इंडिया जा जेके माण्हू आहिनि उहे हिते सभु हिन सां कनेक्टेड हूंदा। ऐं ही फ़र्ज़ु कयो त कैनेडा जो आहे सिस्टम, हिते वरी असांजा जेके माण्हू हूंदा सभु कंपनियूं उहे हिन सां कनेक्टेड थियल हूंदियूं, ही पाण में कनेक्ट थियल हूंदा सिस्टम्स। ऐं हितां जी जेका बि इंफॉर्मेशन आहे असां उहा उन्हनि खे जेकॾहिं असां इजाज़त ॾींदासीं त उहा असांजी सॼी डेटा ॾिसी सघंदा असां हिननि जे थ्रू हिननि सां त इहो सिस्टम आहे सॼो क्लाउडिंग जो, त सॼी दुनिया कीअं हिक ॿिए सां ऐं कंपनियूं कीअं हिक ॿिए सां कनेक्टेड थियल आहिनि। ऐं मां हिते जेकॾहिं कैनेडा में वेठो आहियां हिन जाइ ते, त मां जेकॾहिं का मशीन हलाइणु चाहियां दुनिया जे ॿिए कंहिं कुंड ते, त हिन थ्रू हिननि सिस्टम्स जे मां हुन मशीन खे ऑपरेट करे सघां थो, हुनखे ऑन ऑफ करे सघां थो, हुनमें हुनजी हर शइ मॉनिटर करे सघां थो दुनिया जी हिकिड़ी कुंड तां वेही दुनिया जे ॿी कुंड ते। त हीअ जेके तव्हां ड्रोन जेके स्ट्राइक्स कंदा आहिनि US मिलिट्री वारा अफगानिस्तान में, त उहे बि ईअं कंदा आहिनि त हुनजो जेको सॼो कंट्रोल आहे सो हिन जा वेठा हूंदा आहिनि US में ऑपरेटर, उते हिकिड़ी कंट्रोल में वेही करे उते सॼो हुनजो कंट्रोल पिया कंदा आहिनि, हुनखे सॼी ख़बर आहे त इहा सॼी आहे क्लाउड कंप्यूटिंग जो इनकलाब। त क्लाउड कंप्यूटिंग जे करे इहो मुमकिन आहे। हाणे इन क्लाउड कंप्यूटिंग जो अहम रोल आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस में। ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेका हींअर हिनजी इब्तिदा थी चुकी आहे त 2019 खां पोइ इहो 5G नेटवर्क आहे, इहो उनजे लाइ तमामु ज़रूरी आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे लाइ। तंहिंजे करे इहो
के हाणे ॿुधाईंदुसि त उहा 5G छा आहे ऐं असांजे ज़हननि में इहो असां वटि इहो मिथ ऐं इहे हलंदियूं आहिनि ॾंद कथाऊं ऐं अफ़वाह त साईं 5G नेटवर्क जे करे अमेरिका दुनिया में चाहे त बरसाति बि करे सघे थो, जीअं वणेसि तीअं करे सघे थो, हथरादू बरसाति पैदा करे सघे थो ऐं तबाही आणे सघे थो। सो इन में का बि सदाकत कोन्हे का, ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदुसि त 5G नेटवर्क जा जेके चैलेंजिस आहिनि हिन वक़्तु उहे कहिड़ा आहिनि। सो हाणे अचो त उन ते था डिस्कस कयूं त उहे चैलेंजिस कहिड़ा आहिनि। हिते ही मूं हिकु स्क्रीन तव्हांजे साम्हूं रखी आहे जेका मूं कैनेडा स्पेस एजेंसी जी वेबसाइट तां कॉपी करे हिते तव्हांजे लाइ रखी आहे त तव्हांखे सम्झ में अचे थी आहे छा। त हिते तव्हां ॾिसंदव त हिन में ही ॾेखारियो वियो आहे हाउ हेवी इज़ अ सेटेलाइट, यानी मुख़्तलिफ़ जेके सेटेलाइट्स जिन जो असां ज़िक्र कयोसीं हिन खां अॻी वीडियो में, त मथे जेके फिज़ा में आहिनि ज़मीन जे मदारनि में, उन्हनि जा हिते हिन फोटू में ॾिनल आहे त उहे मुख़्तलिफ़ साइज़ जा सयारनि जा उन जा जेके नाला आहिनि उहे हिते तव्हांखे शायदि नज़र न अचनि, पर उनखे मां वॾो कयां थो तव्हांखे ॾेखारियां थो त हिन में ॾिसो त ही जेके हिननि जा नाला छा आहिनि, ऐं लार्ज सेटेलाइट, मीडियम सेटेलाइट, मिनी सेटेलाइट, माइक्रो सेटेलाइट्स, नैनो सेटेलाइट्स, ऐं हाणे जेके हींअर जदीद जेको ड्रोड़ शुरू थी आहे 2014 खां जिन सेटेलाइट्स जी, उनखे चवंदा आहिनि क्यूब सेट। क्यूब सेट, सेट फॉर सेटेलाइट, ऐं क्यूब चइबो आहे नंढिड़ो हिकिड़ो बॉक्स, हे जीअं हिते तव्हांखे ही नज़र अचे थो नंढिड़ो बॉक्स आहे हिकिड़े क़िस्म जो इन साइज़ जो। हाणे ही एतिरा नंढड़ा सेटेलाइट्स आहिनि जो मां तव्हांखे वरी ॿियो फोटो ॾेखारियां थो जंहिंमें तव्हांखे ॿुधाईंदुसि, ऐं हिकिड़ी शायदि वीडियो बि ॾिसूं हिन में जेकॾहिं मां अटैच करे सघां त हुन में ही कीअं लॉन्च कंदा आहिनि। ही नंढड़ा सेटेलाइट्स आहिनि, हिन जो असल में ही जेका साइज़ आहे ही 10 सेंटीमीटर ऐं 10 सेंटीमीटर ऐं 10 सेंटीमीटर, माना ड्रैग वेकर ऐं ऊचाई 10 सेंटीमीटर आहे। सो हाणे तव्हां सम्झी सघो था हिकिड़े हथ में ही सेटेलाइट अची सघे थो। ही हिनखे चवंदा आहिनि मिनिएचराइज़ सेटेलाइट्स, ऐं इहे जीअं त हिन जे बॉक्स जी शिकिल में काब जी शिकिल में आहिनि, त इन जे करे हिनखे चवंदा आहिनि क्यूब सेटेलाइट, या शॉर्ट में चवंदा आहिनि क्यूब सेट। ऐं हिन जी हिते लिखियल त वज़न केतिरो हूंदो आहे, तक़रीबन 1 किलोग्राम हूंदो आहे हिन जो वज़न, ऐं इहे ॿ टे ॻरे करे पाण में मिलाए करे 1 खां 10 किलोग्राम हिन जो वज़न थींदो आहे, ऐं उहे मथे सेटेलाइट छॾींदा आहिनि। ऐं ही तव्हां हिन पासे ॾिसूं त इहो नंढड़े जानवर सां भेट करे उहो ॾेखारी अथनि त ही बदक जेतिरो आहे, ही हिकिड़े रेकून जेतिरो आहे, ऐं ही सेटेलाइट जेको माइक्रो सेटेलाइट आहे इहो आहे तक़रीबन 10 खां 100 kg वज़न आहे हिन जो, ऐं इहे वुल्फ जे साइज़ जे बराबरि आहे, ऐं वुल्फ जो तक़रीबन एतिरो ई वज़न हूंदो आहे। उन खां पोइ हीअ आहे मिनी सेटेलाइट, ऐं मिनी सेटेलाइट वरी आहे 100 खां 350 किलोग्राम वज़न जो, जेको त शींहं जो कदे हिसाब सां ॾेखारियो अथनि। ऐं मीडियम सेटेलाइट वरी 500 खां 1000 किलोग्राम हुन जो वज़न हूंदो आहे, जेको हिते हिन बुल ॾेखारियो बुल जे वज़न जे बराबरि आहे। ऐं हिन खां पोइ ॿियूं जेके लार्ज सेटेलाइट्स आहिनि मथे फिज़ा में उहे 1000 किलोग्राम खां वधीक वज़न जा हूंदा आहिनि। पर अॼु जी जेका ड्रोड़ आहे हिन दौर जी उहा आहे सॼी हींअर क्यूब सेट में, छो त हीउ तमामु नंढिड़ो आहे सेटेलाइट, हिनखे लॉन्च करण में सवलाई आहे, ऐं हिनखे लॉन्च हिकु त रॉकेटनि जे ज़रिए करे सघनि था, ऐं ॿियो वरी जेको मथे इंटरनेशनल स्पेस स्टेशन जेका हिननि क़ाइमु कई आहे उन स्टेशन जे थ्रू बि, उन में हिकिड़ो जैपनीज़ जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त उन में 5 जेके आहिनि दुनिया जूं एजेंसीज़, ख़लाई एजेंसीज़, उन्हनि जे सहकार सां उहो ठहियल आहे। त उन में जेको जापान वारनि पंहिंजो मॉड्यूल उन सां अटैच कयो आहे, उन में हुननि इहो सिस्टम रखियो आहे त जंहिंखे हू चवंदा आहिनि एयरलॉक। उन एयरलॉक हिकिड़ो लॉन्च पैड आहे जिथां हू वरी पोइ जेके मिनिएचर सेटेलाइट्स आहिनि इहे लॉन्च कंदा आहिनि। सो उतां बि जेको आहे हिननि सेटेलाइट्स खे हितां रॉकेट में जेको मोकिलींदा आहिनि मथे स्पेस स्टेशन ते, पोइ उतां वरी जॾहिं हुनजो हूंदो अथनि प्रोग्राम, त उन प्रोग्राम मुताबिक़ लाॻी था सेटेलाइट्स छॾींदा आहिनि। ऐं हिन में वरी ॿियो बि हिकिड़ो इहो एडवांटेज आहे त हीअ नंढड़ा आहिनि, नंढड़ी साइज़ जा, त हिनखे लाॻी थो 50-50 60 लाॻी था हिकिड़े ग्रुप जी सूरत में हे मोकिलींदा आहिनि मथे, हुनखे फायर कंदा वेंदा आहिनि जीअं बुलेट फायर कबी आहे। सो ऐं ही सेटेलाइट्स जेके आहिनि क्यूब सेट, इहे सभई लो अर्थ ऑर्बिट में छॾिया वेंदा आहिनि। ऐं लो अर्थ ऑर्बिट मुंहिंजी जेके तव्हांखे वीडियो न ॾिठी आहे त उहो तव्हां अॻी वीडियो ॾिसी सघो था त कहिड़े ऑर्बिट खे, जेको ज़मीन जे तक़रीबन 400-500 किलोमीटर ज़मीन खां मथे हुजे, ऑर्बिट वेझे में वेझो, उनखे चवंदा आहिनि लो अर्थ ऑर्बिट, LEO, लियो। ऐं ही सेटेलाइट्स सभु उन में छॾींदा आहिनि। त 5G नेटवर्क जा बि जेके सेटेलाइट्स आहिनि उहे बि सभु इन ऑर्बिट में छॾिया वेंदा आहिनि, लो अर्थ ऑर्बिट में। ऐं उन 5G नेटवर्क
जी जेका कम्युनिकेशन आहे उहा कम्युनिकेशन असल में जेका इफेक्ट थी करे उहा छा खे थी इफेक्ट करे, उन जा चैलेंजिस कहिड़ा आहिनि। सो हाणे वरी असां उनजो थोरो डिस्कस कंदासीं त उन जा चैलेंजिस कहिड़ा आहिनि। हिते हिन स्क्रीन में वरी तव्हांखे मां थोरो आइडिया तव्हांखे थिए त हीअ हिन सेटेलाइट जी साइज़ केतिरी आहे। त तव्हां ॾिसो हिते मूं हिकिड़ो एग्ज़ाम्पल हीअ त तव्हां ॾिठी हूंदी गेम ॿार खेॾंदा आहिनि, हिनखे चवंदा आहिनि रूबिक क्यूब। ऐं हीअ नंढड़ा नंढड़ा हिन में क्यूब्स ठहियल आहिनि, हिनखे फेराए करे हिन सां रांदि कबी आहे, सभई कलर मैच कबा आहिनि। सो इन साॻे कॉन्सेप्ट जे हिसाब सां हीअ जेके क्यूब सेटेलाइट्स आहिनि उनजी साइज़ बि एतिरी आहे। हे नंढी साइज़ जा ठहियल हूंदा आहिनि, पर हिते त हाणे जीअं हे टे मथे आहिनि, टे ही सभु पाण में कनेक्टेड आहिनि, त सभई गॾाए करे ऐं हिनखे वॾो जेॾो वॾो करणु चाहिजे त उहो वॾो थी सघे। अहिड़े नमूने सां हीअ नंढा सेटेलाइट्स आहिनि, हथ जेतिरा आहिनि, जेको तव्हां हथ में खणी सघे थो, 1 किलोग्राम हुन जो वज़न आहे। पर इहे पाण में सभु गॾे करे इन स्टेक ठाहे हिननि जो वॾो, ऐं जीअं हिते तव्हांखे हेठीं तस्वीर में हीअ नज़र अचे थो त ईअं हिकिड़ो सॼो सेटेलाइट हिकिड़ो वॾो ठाहे, ॿियो हुन सां टियों, ऐं हिनखे तव्हां केॾो वॾो करे सघो था। हाणे हीअ सेटेलाइट जेको तव्हांखे हिन तस्वीर में नज़र अचे थो, इहो असल में अल्बर्टा यूनिवर्सिटी वारनि लॉन्च कयो पंहिंजे स्टूडेंट्स खे इहो मौक़ो फराहम करण जे लाइ, त जीअं हुन ते पंहिंजी तहक़ीक़ कनि। ऐं हीअ उनजी जेका तस्वीर आहे, ऐं हिनखे लॉन्च कयो वियो इंटरनेशनल स्पेस स्टेशन तां। 5G नेटवर्क खे सम्झण लाइ सवलो थींदो त ही असां हिन खे तस्वीर खे थोरो नज़र मां कढूं, त जीअं असांखे अञा वधीक सवलाई सां सम्झ में अचे। हीअ असल में हिते जेके तव्हां लहरूं ॾिसो था, ही इन्हनि खे असां चवंदा आहियूं बरक़ी मक़नातीसी लहरूं या इलेक्ट्रो मैग्नेटिक वेव्स। ऐं ही इलेक्ट्रिकल ऐं मैग्नेटिक वेव्स आहिनि, तंहिंजे करे ॿिन्ही जो गॾियल लफ़्ज़ आहे इलेक्ट्रो मैग्नेटिक वेव्स। ऐं हिन में का बि हिकिड़ी लहर जेका आहे सही तव्हांखे जीअं ॻाढ़े रंग जी आहे, ऐं ही लहर जेका उहा लहर हेठि ऐं मथे थींदी आहे, त उहा लहर जेका जंहिं इन तरीक़े सां वञे थी हेठि मथे वरी हेठि वरी हीअ लहर हिनखे ई सां हिते असां ज़ाहिर कयो आहे, ई माना इलेक्ट्रिकल फील्ड। सो ही ज़ाहिर थी करे इलेक्ट्रिकल फील्ड खे ई उनजी करे इलेक्ट्रिक फील्ड, ई जो मतिलबु आहे इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड। ऐं ही असल में लहर उन फील्ड जी ॿुधाए थी, त उन फील्ड जी जेका ताक़त आहे, ही उनजी केतिरी ताक़त आहे, मथे वधंदी 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 हिते फुल मथे पहुचे थी, वरी हेठि घटिजी। साॻे नमूने सां वरी मक़नातीसी फील्ड आहे जंहिंखे मैग्नेटिक फील्ड चइबो आहे, ऐं हिनखे बी सां अंग्रेज़ी लफ़्ज़ अखर बी सां ज़ाहिर कबो आहे। ऐं ही वरी लहर उनजे आस्ते आस्ते मथे वधंदी जेको हे जेके तीर तव्हांखे नज़र अचनि था, एरोज़, जेको वॾो वॾो तीर आहे, इन मतिलबु ते आस्ते आस्ते वधी वरी घटिजे थी। हाणे ही ॿई लहरूं, हिनखे मां हिते लिखां थो बी खे, त बी जेका आहे बी आहे, इनखे असां चवंदा आहियूं मैग्नेटिक फील्ड। मैग्नेटिक फील्ड हाणे हीअ इलेक्ट्रिक फील्ड ऐं हीअ मैग्नेटिक फील्ड, इहे ॿई बिट हूंदा आहिनि। माना इलेक्ट्रिक फील्ड जो वजूद मैग्नेटिक फील्ड जे बग़ैर मुमकिन ई कोन्हे। मैग्नेटिक फील्ड हिन इलेक्ट्रिक फील्ड जे बग़ैर मुमकिन कोन हूंदी आहे। ऐं ही ॿई जेके आहिनि से जॾहिं फैलबियूं आहिनि, अॻिते वेंदियूं आहिनि, वधंदियूं आहिनि, त इहे हमेशह हिक ॿिए सां 90 दर्जनि जी कुंड ते हूंदियूं आहिनि। हीअ जेकर मथे उमूदी हूंदी त हीअ उफ़क़ी हूंदी। सो ही हिन जो इहो आहे बाय नेचर, त ही ॿई ईअं 90 डिग्री हिक ॿिए खां रुख ते हूंदियूं आहिनि। हाणे हिते तव्हांखे ॾिसो त हीअ हेॾे आहे, त हीअ वरी हिन पासे हेठि मथे थी वञे, उहो सिधी थी वञे, त ही ॿई मक़नातीसी लहरूं हलंदियूं आहिनि। त ही जेके सिग्नल असल में हिन जो ॿुधाइण जो मक़सदु इहो, त ही जेका बिजली आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं इलेक्ट्रिसिटी, या ही जेका रोशनी आहे, रोशनी ऐं बिजली जंहिंखे असां चवंदा इलेक्ट्रिसिटी, इहे असल में इहे आहिनि इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स। इहे लहरूं आहिनि, बरक़ी मक़नातीसी लहरूं आहिनि। रोशनी ॿियो कुझु कोन्हे, रोशनी बि लहरूं आहिनि। पर इन लहरुनि जूं जेके इन्हनि जो हिकिड़ो हूंदो आहे, असां हिनखे चवंदा आहियूं अंग्रेज़ी में फ्रीक्वेंसी मां मुराद आहे, हिनखे सिंधी में चइबो आहे इर्तआश।
इर्ताश जो मतिलबु आहे त हीअ जेका तव्हांखे हिते नज़र थी अचे हिकिड़ी हितां फर्ज़ कयो थी हितां हीअ स्टार्ट थिए थी, हीअ हितां स्टार्ट थिए थी ऐं हीअ मथे वञे थी वरी पोइ घटिजी थी वञे वरी घटिजी वरी आस्ते आस्ते मथे वञे थी हिते वरी हितां मथे वञे थी त हिन जो जेको हिकिड़ो ऊचाई जेका बुलंदी हिकिड़ी बुलंदी खां ॿी बुलंदी जे विच में जेको फ़ासिलो आहे या हिकिड़ी हेठाई खां ॿी हेठाई जे विच ते हिननि चोटियुनि जे विच ते जेको फ़ासिलो आहे इन खे चवंदा आहिनि उन लहर जी वेव जी लेंथ उन जो फ़ासिलो सो वेव लेंथ ऐं हिते जीअं तव्हां ॾिसंदो त हिते वरी मां तव्हांखे ॾेखारींदो घड़ी त हिते ही हिन जी ऊचाई ही आहे त हिन ऊचाई ऐं ॿी ही बुलंदी हिन जे विच में ही जेको फ़ासिलो आहे इन खे चइबो आहे वेव लेंथ वेव लेंथ हाणे इन वेव लेंथ या इन खे ही जेको फ़ासिलो आहे हितां खां वठी हेसि ताईं इन खे बि चइबो आहे वेव लेंथ त हाणे तव्हां हिन ते जेकॾहिं नज़र कंदो त तव्हांखे हिते नज़र ईंदो हिन में त हीअ जेका वेव लेंथ आहे हिते इन जी लेंथ वधीक आहे हिन सिरे खां हिन सिरे ताईं ही वधीक आहे फ़ासिलो वधीक आहे त ही फ़ासिलो अञा वधीक आहे हाणे इन वेव लेंथ खे जीअं जीअं तव्हां ॾिसंदो त हेॾे आस्ते आस्ते हिन जो फ़ासिलो ॿिनि लहरुनि जे विच में हिन जी ॿिनि चोटियुनि जे विच में फ़ासिलो घटिबो थो वञे त इहो जेको हाणे हिकिड़े सेकंड में ही जेतिरो फ़ासिलो हिकु वञे थो हिकिड़ी वेव लेंथ जो हिकिड़े सेकंड में जेतिरियूं वेव लेंथ गुज़रनि या हिकिड़े सेकंड में त उन खे अंग्रेज़ी में चइबो आहे फ्रीक्वेंसी त हाणे जेकॾहिं हिकिड़े सेकंड में ही 10 वेव लेंथ गुज़रनि थियूं त हिन जी फ्रीक्वेंसी हूंदी 10 ऐं उन खे फ्रीक्वेंसी जंहिं पैमाने ते मापी वेंदी आहे उन खे चवंदा आहिनि हिकिड़ो साइंसदान उन जे नाले जे पुठियां उन खे चवंदा आहिनि हर्ट्स ऐं इन हर्ट्स खे ज़ाहिर कबो आहे हिन सां उन शॉर्ट आहे HZ H कैपिटल ऐं Z नंढड़ी हाणे हर्ट्स माना हिन में जेका फ्रीक्वेंसी आहे इन में हेतिरा वेव लेंथ हिकिड़े सेकंड में गुज़रंदा हाणे हिते कॾहिं 1 हर्ट्स हुजे त हुन में सिर्फ़ु हितां खां वठी हेसि ताईं हिकिड़े सेकंड में एतिरो लॻंदो पर हाणे हिते जेको तव्हां ॾिसो त ही जेके बि वेव लेंथ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके हिन में फ्रीक्वेंसी जा अलॻि अलॻि नाला ॾिना विया आहिनि हाणे हिते ही आहे जेका फ्रीक्वेंसी इन खे इन रेंज में जेका इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आहिनि उनखे चवंदा आहिनि अल्ट्रा वायोलेट वेव्स वरी हिन फ्रीक्वेंसी में जेको हिते तव्हांखे नज़र अचे थो हिन खे चवंदा आहिनि एक्सरेज़ जेके एक्सरे पेशेंट्स जो थींदो आहे उन खां पोइ वरी हिन रेंज में जेके आहिनि उनखे चवंदा आहिनि गामा रेज़ जेके हाई फ्रीक्वेंसी त जीअं जीअं तव्हां हेॾे हिन पासे वेंदो त तीअं तीअं हुनजी फ्रीक्वेंसी या हुनजी एनर्जी वधंदी वेंदी पर हेॾे जीअं जीअं वेंदासीं त वरी हिनखे असां चवंदा आहियूं इंफ्रा रेड हिन खां पोइ वरी आहे माइक्रोवेव हुन खां पोइ वरी हिन रेंज में जेकी हूंदी फ्रीक्वेंसी उनखे चवंदा आहियूं रेडियो वेव्स यानी रेडियो वेव्स तव्हां ॾिसंदो त रेडियो वेव्स जी जेका वेव लेंथ आहे उहा वॾी आहे वधीक आहे माना हिन में एनर्जी घटि आहे हिन बिनस्बत हिननि लहरुनि जे गामा रेज़ में वधि एनर्जी हूंदी आहे हीअ कैंसर करे छॾियूं आहिनि पैदा ऐं हीअ इंसान तबाह थी वञे जेकॾहिं हीअ गामा रेज़ हुनखे लॻनि रेडिएशन्स ऐं हिते जेके हिन जे विच में तव्हां ॾिसंदो त हिन जो जेको ही फ़ासिलो आहे ही मामूली ज़रो फ्रीक्वेंसी रेंजिस जो जेको ही उहो रेंजिस जो आहे मामूली हिकिड़ी रेंज आहे फ्रीक्वेंसीज़ जी जेका सिर्फ़ु इंसान जी अखि ॾिसी सघे थी उहा मैग्नेटिक वेव्स जंहिंखे इंसान जी अखि ॾिसी सघे थी उनखे असां चवंदा आहियूं ही विज़िबल लाइट ऐं इहा जेका आहे इन जी ही फ्रीक्वेंसीज़ आहिनि इहा फ्रीक्वेंसी किथां खां असांखे रोशनी नज़र अचे थी वेव्स जॾहिं वेव्स जी फ्रीक्वेंसी अल्ट्रावायलेट खां घटिबी जॾहिं 7 times 10⁻14 हर्ट्स जॾहिं इहा फ्रीक्वेंसी ईंदी त असांजी अखि जेका आहे सा उन्हनि वेव्स खे ॾिसणु शुरू करे थी ऐं उहा हिन रंग में नज़र अचे थी पोइ इहे रंग आस्ते आस्ते ब्लू कलर खां शुरू थियनि था ऐं इहे तब्दील थींदा 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 इहे 7 रंग असांखे इंसानी अखि उनखे ॾिसी सघे थी चिटे नमूने सां तव्हांजो अञा घटि बि 4⁻10⁻14 हर्ट्स माना 7 खां 10 एतिरी सिर्फ़ु मामूली जेका रेंज आहे उहा सिर्फ़ु इंसानी अखि ॾिसी सघे थी बाक़ी ही ॿियूं फ्रीक्वेंसीज़ जेके आहिनि सो इंसानी अखि ॾिसण खां क़ासिर आहे सो मथे वारियूं फ्रीक्वेंसीज़ इंसान जी अखि नथी ॾिसी सघे ऐं हेठि वारियूं हाणे इन जे ॿुधाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो त ही जेके फ्रीक्वेंसीज़ आहिनि
इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स इहे असल में बिजली उहा ई आहे साॻी फ्रीक्वेंसीज़ ते ईअं ट्रेवल कंदी आहे जंहिंखे हिन लाइट जी जेका फ्रीक्वेंसी आहे उन ते सो हिन फ्रीक्वेंसी ते असांजी इलेक्ट्रिसिटी मूव कंदी आहे ऐं उन जेका स्पीड आहे उनखे स्पीड खे चवंदा आहियूं स्पीड ऑफ लाइट जेका आइंस्टाइन उनजी जेको वैल्यू ॿुधाई हुई स्पीड ऑफ लाइट जंहिंखे अंग्रेज़ी अल्फाबेट जे लेटर सी सां ज़ाहिर कबो आहे सी स्पीड ऑफ लाइट इहा आहे 1,86,000 मील फी सेकंड सो इहा आहे तक़रीबन 1,86,000 माइल्स पर सेकंड सो ही तव्हांखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त ही तव्हांखे ख़बर हुजे त ही वेव्स छा खे चइबो न सिग्नल ट्रांसमिट कीअं था कनि त जीअं तव्हांखे सम्झ में अचे त 5G नेटवर्क ते हिननि फ्रीक्वेंसीज़ जो जंहिं ते हू ऑपरेट था कनि उहे कहिड़ी फ्रीक्वेंसी ते 5G नेटवर्क ऑपरेट थो करे ऐं उहा फ्रीक्वेंसी पोइ असांखे चैलेंजिस कहिड़ा थी ॾिए थो हाणे उन ते डिस्कस कंदासीं असां 5G नेटवर्क जेको आहे उन जा सिग्नल्स मूं तव्हांखे ॿुधायो त जिन सेटेलाइट्स मां अचनि था उहे सेटेलाइट्स लो अर्थ ऑर्बिट में ज़मीन जो चौधारी फिरंदा रहनि था पर ॿिया सेटेलाइट्स जेके वरी असांखे मौसम जो असांखे जेका इंफॉर्मेशन ॾींदा आहिनि त दुनिया जे कहिड़ी कुंड ते ऐं कहिड़ी मौसम आहे किथे तूफ़ान आहिनि किथे हरिकेन्स आहिनि ऐं किथे थंडर क्लाउड्स आहिनि गजगोड़ सां वारी मौसम आहे त उन्हनि किथे ॿोॾूं आहिनि किथे छा पियो थिए किथे गर्मी केतिरी आहे किथे थधि केतिरी आहे दुनिया जी कहिड़ी कुंड ते ऐं उहा सॼी इंफॉर्मेशन वरी असां वटि ईंदी आहे जिन सेटेलाइट्स मां उहे इन्हनि खे असां चवंदा आहियूं वेदर सेटेलाइट्स यानी मौसमियाती सयारा पर उहे मौसमियाती सयारा वरी जियो सेंट्रिक तव्हांखे यादि हूंदो जेकॾहिं पोइ वीडियो तव्हां ॾिसंदो त उहे वरी उन में ऑपरेट थींदा आहिनि उन ऑर्बिट में ज़मीन जी चौधारी फिरंदा आहिनि हाणे मसइलो इहो आहे त हिननि ही त बिल्कुलु ज़मीन जे वेझो आहिनि जेके 5G जा सेटेलाइट्स आहिनि छो त असांखे तमामु फास्ट इंटरनेट बि खपे असांखे रिलायबल इंटरनेट हुजे जेका किथे बि डिस्कनेक्ट न थिए त अहिड़ी सिस्टम जे लाइ त असांखे ज़ाहिर लो अर्थ ऑर्बिट में सेटेलाइट्स खे मोकिलिणो पवंदो पर हाणे इन्हनि ऑर्बिट्स में लो अर्थ ऑर्बिट में जेके G5 जा जेके सेटेलाइट्स आहिनि जेके हज़ारें सेटेलाइट्स हुते ऑपरेट कंदा त उहे सेटेलाइट्स जंहिं फ्रीक्वेंसी ते ऑपरेट कनि था उहा फ्रीक्वेंसी वेदर सेटेलाइट्स जेका ज़मीन जी फिज़ा में नमी आहे जंहिंखे असां घिम चवंदा आहियूं ऐं जंहिंखे अंग्रेज़ी में चवंदा आहियूं ह्यूमिडिटी उन ह्यूमिडिटी जी जेका इंफॉर्मेशन हू सेटेलाइट्स डिटेक्ट कंदा आहिनि या उन जी हिकिड़ी बाय नेचर हिकिड़ी फ्रीक्वेंसी हूंदी आहे ह्यूमिडिटी जी त उहा उन साॻी फ्रीक्वेंसी उनजी सां मैच थी करे वेदर सेटेलाइट्स जेके रिसीव था कनि सिग्नल उन वाटर ड्रॉपलेट्स मां या घिम मां जेके पाणीअ जा बुखार जेके उन में आहिनि त हाणे अचो त उन 5G सेटेलाइट्स में थोरो डिटेल में त 5G जा सेटेलाइट्स जीअं मूं तव्हांखे ॿुधाया त लो अर्थ ऑर्बिट में हूंदा आहिनि उन करे जो असांखे फास्ट स्पीड सां इंटरनेट बि खपे ऐं दुनिया जे हर हिकु इंच ते ज़मीन जे मथाछरे जे हर हिकु इंच ताईं उहो कनेक्शन मौजूदु हुजे ऐं उहे कनेक्शन किथे बि केॾी महिल बि ड्रॉप न थिए सिग्नल सो अहिड़े रोबस्ट सिस्टम जे लाइ इहो ज़रूरी आहे त असां वटि इहे सेटेलाइट्स हुजनि हिन ऑर्बिट में हाणे मसइलो इहो त दरपेश इहो आहे साइंसदान खे त उहे जेके सेटेलाइट्स आहिनि 5G जा उहे जंहिं फ्रीक्वेंसी ते ऑपरेट था कनि उहा फ्रीक्वेंसी रेंज बराबरि आहे तक़रीबन उन फ्रीक्वेंसी रेंज ते जंहिं ते हवा जा जेके बुखार आहिनि मथे फिज़ा में उहे ऑपरेट था कनि ऐं इहा हिकिड़ी उनजी बाय नेचर उनजी हिकिड़ी नेचुरल फ्रीक्वेंसी आहे ऐं हिकिड़ी कुदरती तौर ते उन्हनि जी इहा फ्रीक्वेंसी आहे जॾहिं बि रोशनी उन्हनि बुखारनि सां टकराइजी वापसि मोटंदी आहे त उहा उन पाणी जे बुखारनि सां टकराइण खां पोइ जंहिं फ्रीक्वेंसी ते ऑपरेट थींदी आहे उहा फ्रीक्वेंसी बि उन ई साॻी रेंज में आहे तक़रीबन जंहिं रेंज ते ही 5G नेटवर्क ऑपरेट थो करे हाणे इन सां मसइलो इहो पैदा थो थिए
त इन जेकॾहिं हीअ ॿई फ्रीक्वेंसीज़ हिक ॿिए सां टकराव में ईंदियूं त उहो जेको सिग्नल जेको पाणी जे बुखारनि जो सिग्नल वञे थो वेदर सेटेलाइट्स में, उहे वेदर सेटेलाइट्स वरी जियो सिंक्रोनस ऑर्बिट में ज़मीन जी सुधारी फिरंदा आहिनि, इहो सिग्नल उन्हनि ताईं जेको पहुचंदो उहो सॼो सिग्नल गड़बड़ थी वेंदो ऐं उनजे करे छा थींदो जो ज़मीन ते वरी जेको सिग्नल उन्हनि वेदर सेटेलाइट्स मां असांखे मिलंदो आहे उहो असांखे जेके मौसमियाती खाते जा जेके साइंटिस्ट वेठा आहिनि जेके सॼी दुनिया जे कुंड ते हिकु हिकु इंच ते जेका बि मौसम आहे उते केतिरी गर्मी केतिरी आहे, उते घिम केतिरी आहे, उते बारिश केतिरी आहे, केतिरी मिक़दार में मींहुं पवंदो, केतिरी मिक़दार में बर्फ़ पवंदी, हाणे इहा सॼी इंफॉर्मेशन जेका असांखे मिलंदी आहे उन वेदर सेटेलाइट्स मां ईंदी आहे ज़मीन ते जेके स्टेशन्स आहिनि उते। पर हाणे जीअं त हिननि 5G नेटवर्क जे करे उन डेटा ते इफेक्ट पवंदो, जेका सिग्नल वापसि वेंदो आहे बुखारनि मां उहो सिग्नल सॼो गड़बड़ थींदो, त नतीजे में इहो थींदो त ज़मीन ते जेके स्टेशन्स आहिनि उहे असांखे बि सिग्नल सही कोन मिलंदो ऐं उन में हींअर इहो आहे त मसइलो इहो चैलेंज वॾे में वॾो इहो आहे त उहा जेका वेदर जी जेका इंफॉर्मेशन असां वटि ईंदी उन जो तक़रीबन 70% जेका डेटा हूंदी उहा सॼी डिस्ट्रॉय थी वञे। माना ॿियनि लफ़्ज़नि में त जेका अॻकथी मौसमियात खाते वारा कंदा आहिनि हिन 5G नेटवर्क जॾहिं हींअर त अञा इब्तिदाई जो हिन जा कुझु सेटेलाइट्स मोकिलिया अथनि, पर जॾहिं उहो फुली फंक्शनल थींदो त पोइ मसइलो इहो दरपेश थींदो त हाणे छा कजे, हाणे त पोइ माना तव्हां वेदर जी तव्हां जॾहिं फोरकास्ट थींदी कोन सही त इहे जहाज़नि जो जेको सॼो कम्युनिकेशन सिस्टम आहे इहो सॼो डिस्टर्ब थींदो, तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी त मौसम कहिड़ी आहे, जहाज़ उते वेंदो त जहाज़ क्रैश थी सघे थो। त असल में 5G नेटवर्क जे करे अमरीका या ॿियो को साज़िश करे को हथरादू बारिशूं पैदा कोन कंदो, पर असल में उन्हनि बारिशुनि या जेके तूफ़ान आहिनि जेके तव्हां हरिकेन्स लॻनि था अचनि था उन्हनि जी सही अॻकथी करे न सघंदो। जॾहिं सही अॻकथी करे न सघंदो त उन खां बचाव जे लाइ अॻुवाट को उपाउ कोन वठी सघंदा। इन जे करे इहो वॾे में वॾो चैलेंज आहे ऐं हींअर जेके ॿ टे वॾियूं एजेंसीज़ आहिनि, हिकिड़ी अमरीका जी एजेंसी आहे ऐं ॿी हिकिड़ी यूरोप जूं एजेंसियूं आहिनि जेके उन फ्रीक्वेंसी खे जे लाइ ॿुधाईंदियूं आहिनि केतिरी फ्रीक्वेंसी तव्हांखे इजाज़त आहे त उहा उन सेटेलाइट्स जी रखो। हाणे अॼुकल्ह उन में डिबेट लॻी पई आहे त उनखे केतिरो मार्जिन ॾियनि त जीअं उहा उन ते 5G ऑपरेट कनि ऐं उनखे जेको आहे सिग्नल जेको उन ह्यूमिडिटी मां या पाणी जे बुखारनि मां जेको वञे थो उहो बि एतिरो डिस्टर्ब न थिए जो असां वेदर जी फोरकास्ट सही न करे सघूं। सो इहो असल में थोरो बैकग्राउंड हिन 5G नेटवर्क जो। त 5G नेटवर्क आहे छा ऐं उहा असांजे लाइ कहिड़ा चैलेंज दरपेश थी करे। सो इनखे अॻिते हली ज़ारिया सॉल्व कंदा कंहिं न कंहिं तरीक़े सां, पर हाणे पाणीअ जा बुखारनि जो जेको फ्रीक्वेंसी आहे उहा त तब्दील थी नथी सघे, उहा कुदरती तौर ते उहा फ्रीक्वेंसी आहे उहा तक़रीबन आहे 23.8 गीगा हर्ट्ज़ ऐं हीअ जेके सेटेलाइट्स आहिनि इहे ऑपरेट था कनि 24 गीगा हर्ट्ज़ जी रेंज में। सो इहे रेंजिस तक़रीबन ॿई पाण में मिलनि थियूं, जंहिंजे करे इहो चैलेंज त आहे, पर अॻिते हली हिनखे साइंसदान अल्टीमेटली हिनखे रिज़ॉल्व कंदा ताकी असांजी आर्टिफिशियल इंटेलिजेंस अॼु दुनिया जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे बग़ैर हली नथी सघे ऐं उन लाइ उहा ज़रूरी आहे त उहा 5G नेटवर्क खे रोबस्ट बनाइनि ऐं हुन ते वेदर जी जेका आहे उहा बि तमामु इम्पॉर्टेंट आहे, छो त वेदर जे बग़ैर त तव्हां वरी दुनिया जी कम्युनिकेशन नथी थी सघे। जहाज़ जेके आहिनि सामूंडी जहाज़नि खे वेदर जी ख़बर हुअणु ज़रूरी आहे ऐं ॿी जेका मथे एयर ट्रैफिक आहे, हवाई जहाज़ आहिनि, फौजी जहाज़ आहिनि ऐं जेको सॼो निज़ाम आहे आमदरफ़्त जो ट्रांसपोर्टेशन जो उहो सॼो इफेक्ट थींदो जेकॾहिं असां वटि सही वेदर फोरकास्ट न हूंदी। तंहिंजे करे इहे चैलेंजिस आहिनि अॼु जी साइंस दाननि जे आॾो, जेके उहे अॻिते हली मां सम्झां ज़रूरु उहे जेके अॻिते हली उहे ज़रूरु कामयाबु वेंदा उनखे चैलेंजिस खे सॉल्व करण में। सो अॼु जी वीडियो काफ़ी ट्रिकी थी वई, उमेद त तव्हांखे कुझु मालूमात हिन जे बारे में मिली। वधीक डिटेल में जेकॾहिं तव्हां इन मौज़ू ते कुझु तव्हांखे सुवाल हुजनि त उहे तव्हां पुछो या उन जे बारे में वधीक डिटेल में तव्हां चाहियो त का मां वीडियो ठाहियां त उहा ज़रूरु ठाहे तव्हां सां उहा इंफॉर्मेशन शेयर कबी। सो हाणे वठूं था इजाज़त ऐं पाण वरी मिलंदासीं ॿी वीडियो में। तेसिताईं जी लतीफ़।